कान्हे का चाची अज पानी विझी वठा। कपड़ा अपड़ा वठदा माशूक न कमाए न करे। ओ पाड़ा पट जाई हे शादी करे। हां छा के खीरा छाए खीर में पानी छती विझे हे काथे आ पानी आ खीर में बवा का पवई सजी गुगी पानी विझी छेसी पानी कोने चुप कपड़ा वठदा से खीर आज सफा घट हुयो गिराकन के खीर देणो आ कपड़ा अपड़ा वठना आने बुढ़ी नथी मरे। हां खीर पीर में पानी थी विझे। हां बुढ़ी नथी मरे बाय का लगी थी सिर के हाने इन में हे पानी वालो खीर मात न खपाणी दसी आ खीर चुप कर कपड़ा वठना नी मथा ईद लगी पई आवे खीर के हाथ न लई जाई मैं चाची चवाई थी ए खीर मांजो कपड़ा अपड़ा वठना आन गाल त बुध एडो जो मसा गालाय थी मारो दिस पांजो तोके खीर में हो मोजो माल मोजो तुझे छा माल कंडनी त एक पाडो भी न होई छेड़ा मा कढा ग मा विजा बधा मा पाला मा साढा मा खीर ते तो जो आका गोगो नी मैं घुटो नी मैं गोगो नी मुखे गोगो तो के छोने या गोगो तो के नी दस ना तो के चंगी तरह गोगो नी दसा खीर थी ना अरे खीर जी बाल्टी के जाने छड ने तू मां खीर जो एकड़ो ढोको भी न जाए टेपो भी न जाए। हां पुट तो वारो कमाए कोन मखे कपड़ा वठी दे कोन ठीक आ ईद में बटे डी पिया नी यो खीर खपे लड्डा वठाण वेंदम हाने तू नडड़ी नाए त तू ईदा कदिया तू कपड़ा वठदिया असा मेरा वाजी कोने को पेकन के चो तई जोड़ो वठी जनी छो पेकन ठीक को कयो आ जा तो के दिनो तई तो जो हक्का तो जो पुट जो हक्का पेका छा कपड़ा दे ना न्याणी के दीबा न्याणी के दीबा ने एड़ा सुन्या सकड़ा का छे ननो से दाज में का भी छे ननो सा एकड़ी रेली दिनो तो खोखल रबर के मिलो जेको कुछ मिले मुखे गंज मिलियो मुखे अबे 4 मेहू नियो 5-6 बकरियों ने अला जो गंजो सा ता को सुन्या मुखे कोन याद सकड़ा ये मुझे बाटे में लगी हुई ये मुझे सोरे जा सब कुछ सोरे जाओ या तोरा पेका टेम ते मानी कोन त मिले मस्जिद का रोहानी वठी ता खान मुखे खबर कोने है ना बेछका रोहानी वठी मखे खबर कोने और तू जो भी करो हुआ तुझी तमानी बादई छंदस के कोते मिले के बाकेला जे नाले त कोन दी हां कुत्ते भी लेके दींदे हैं जो बस मैं पाण खाइंदम मरी वया छा मुझे रोज खत्म होनी खत्म दे तू 5 जन जा जा दे नंदन मर दिया हेडे छोड़ी हेडे नवन जाने नौ पाडो वठी आया वेड़ो वाड़ो जो मता टकरणियो खाई सिर फोटो जी जंग भले को ईद त म सकूं जे कया सुम खटते पई हुजे पो केना पो धला तो के केर जो को अस्पताल ढोइंदो बा हेडे साजा लखण जाई मके पांजो मुनसाए खीर दे मां चवाई थी खीर दे रात खट दी माई ते मारी दिए अज कया छे भला तो के ईद करे छागो पो ईद करे वही ईद कर मां चवाई थी इते बिठा हुंदई ना पानी दींदी माने ना गा दींदी माने चुप करे मथो बदे सुमी पई रांदी माई अचे वो माशूक पुट जको दो जाने काडे आ गीले असा पाणे कंदा से माल जो पेरियो भी कंदा से तो खो बगैर हाने भी कंदा से मां चवाई थी बद गंडड़ी जके बगा दे नाउ ना हल पेके हली पसोणे नमूने ये पेके वेंदम ये पेके वेंदम हल हां सजो दी कमाया तो जे घर वन्या पेकन जे घर छो खीर हलाई थी हियो नो इरफू पैदा थी आ खीर हलाई थी इरफू जा हाल दे दी इरफू के खीर हलाई इरफू तो सुनाने मां के ना सुनाना हेतड़ो बात तो कोई खुजे जेड़ो थी इरफू जो इरफू तो खीर हलाई मां अलवैया मरी तो इरफू तो खीर हलाई हल हाने चवाई थी हल माके पंजो खीर दे किरोद न कराने खीर देण जो टाइम आ गिराकी जो टाइम आ ठीक आ खीर खण कोने मारो खीर दी 1 किलो खीर त दी जा खीर कोने बा खीर कोने को खीर खपियो एयो किए ए गोठ जो खीर आ छोकरो पंजो पाड़े जो रोज खीर वठी वेंदो आ खीर दे ना अज खीर न नींदस मुजी मर्जी आ ना खीर भले पयो हो जे न नींदस खीर मासी 1 किलो दे बस ना है पुट खीर कोने को दा दियो ता भी खीर दियो ता चाची सियाणी थे छो तू हरु बनो न नींदस खीर यो न नींदस उनके केड़ी खबर उनके केड़ी खबर त खीर में छाए हां छाए खीर में खीर में छाए अब आ खीर में जे को ना मक्खियों पजी खीर न नींदस तू वणाने हां हल हेलो यो छोकार थी करे छाजे का जुल्म थी करे यो हां तुजो माइटो न दादन जो आयो त मासी खीर त दे अला का तो वांदा थी ये चमक चलो माइट रे का ये माने न पारे जन छो डेली तू न के खीर थी दे वो तो जा चमक चलो ना न मजा अला का दो आयो तुजो यो मित्र खीर त दे मैंने गोठ जो आयो खीर दे आज मजा कपड़ा छो विञाया त ये छो मसा जुल्म करे त यो खीर खपाण दे ना ननी थी मैं खीर खपाण अज यो खीर न खपाइंदस यो खीर पियारदस पाडन के तू पानी विधो छो खीर में तू केर थींदिया मके उठाई चई त शाजिया छेड़ा कड अच हेडे माल खोल
त मां बि उहो कंदी साईं पोइ मां ॿुधायां थी अॼु हली पाओ कबरी हली पाओ तो जड़ी ठीकु आहे। खोड़ा आयूं आयूं हल ठीकु मां आहे, पुट खे सॼी पढ़ाईंदसि बी हा हल पुट ते ख़ुशि थिए परणबो हा पढ़बो हा, कोन पढ़बो। पढ़बो हा मां वञा थी हा ठीकु आहे हली पाओ मुंहिंजा कपिड़ा विञाया अथई पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं हली पाओ सोणे हा, मां नमूने वञां सां थी, हा। हलो ईद कंदी मुहाणो अथसि भलो ईद कंदी पढ़ाईंदसि पुट खे ॿीहर 2 मेयूं खपाईंदसि पुट मुंहिंजो पाणी पियो का जहिड़ो कंदमि जो माणे पिणे जो वात इहो गोदो थी वेंदो हल बेहया कंहिं चांहि जी खीर में थी पाणी विझे भंगोर जी औलाद खीर कयो अधु बजड़ो मुंहिंजो खीर 6-7 किलो खीर मुंहिंजो बर्बाद करे छॾे का पाण पट बस छल लकवो थींदुसि पई हूंदी है कुकड़ वांगुरु खीर पीर हूंदो आहे बाहिका लॻेव खीर पीर आहे के पाउडर था मिलाइनि के पाणी था मिलाइनि अॻे त खीर विकिणंदा बि न हुआसीं वॾड़ा काथे खीर खपाईंदा जेको वेंदो तंहिंखे खाली न मोटाईंदा त बा खीर खणी वञो बचड़नि खे पीआर साफ़ खीर हाणे त मेन के हण सुई जानवर ई वेचारा पाॾे जो छा हाल थी वियो आहे रिएक्शन सुई वारो खीर पीते पाॾो ई वेचारो मत वालो थी वियो आहे ॼण वते थो अधो गोराम घुमंदो पाॾो हीअं तो घुमंदो वते